ठुला खां रिपोर्ट कर रहियो आहे मीर फैज़ सुमरो। तालके ठुल जे बाहुखोसो जे रहवासिन नारी सुमर ख़ातून मरेटियो टिन कपड़नि में पंहिंजे घरां निकिरी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो। सुमरा ख़ातून मरेटियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोर्ट में निकाह करण खां पोइ मुंहिंजे माउ भाउनि ख़ातून वालिद सत्तार अली ऐं मुंहिंजा भाउर जानू अरसलान शाह नवाज़ सां गॾिजी मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सुमर ख़ातून मरेटियो चयो त मां गुल हुसैन रिंद सां रात ख़ुशीअ सां ॿिनि टिनि कपड़नि में घरां निकिरी अची ऐं शाहिदनि जे रूबरू कोर्ट में निकाह कयो आहे। न कंहिं मूंखे अगवा कयो आहे, न कंहिं वरगलायो आहे। हाणे मुंहिंजा पीउ माउ भाउर असांजे जान जा वेरी दुश्मन बणिजी विया आहिनि। हुन चयो त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करणु चाहिनि था। मुड़ुस गुल हुसैन रिंद ॿुधायो त सुमर ख़ातून खे अगवा नाहे कयो। हूअ पंहिंजी मर्ज़ी रात ख़ुशीअ सां पंहिंजे ॿारनि सां गॾु घरां निकिरी आई। बाद में कोर्ट में निकाह कयो आहे। मां सुमर ख़ातून खे अगवा कोन कयो आहे। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP जैकमाबाद ऐं वस वारनि खे अपील कई आहे त असांखे तहफ़ुज़ ॾियारे जान बचाए असां सां इंसाफ़ कयो वञे।